मोहतरम साईं राशिद शाह साहब असांजो वॾो भाई साहब हाजी मेल साहब असांजा ॿाहिरि अदा हुसैन बख्श अदा मुमताज़ मीर साहब ॿिया जेके हिते गॾिजाणी में वेठल आहिनि दोस्त असांजा मौज़िज़ असांजा भाई असांजा नौजवान सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मां शुक्रगुज़ार आहियां साईं भाई साहब जन अदा हुसैन बख्श ऐं अदा मुमताज़ फ़ोन कई मां जवाबु ॾिनोमांनि मां चयोमांसि मां फाथल आहियां मां कोन थो अचां वरी उतो ई फ़ोन ॾिनो भाई साहब खे भाई साहब शफ़क़त बि कई ऐं ज़ोर बि कई त मां अचिणो अथई मां भाई साहब जे हुकुम ते साईं जे हिते हाज़िर थिया आहियूं। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो ॿाहिरनि जो ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का ते जेका ॻाल्हि कई असांजो फ़र्ज़ु आहे असांजा ॿाहिरि आहिनि मुमताज़ आहे हुसैन बख्श आहे सॼी बिरादरी जेका बि आहे असांजे लाइ ॿाहिरि बि आहिनि असांजा साईं बि आहिनि। मां जसु ॾींदुसि राशिद साईं खे जिन हिते महिनत करे हिते पंहिंजी कोशिशि करे सॼी संगत हिकिड़ो मां सम्झां थो घटि सिंध में हाणे अहिड़ी सियासी सीटूं बचियूं आहिनि जिते हिकिड़ी मुक़ाबले जी पोज़ीशन आहे या क्लियर पोज़ीशन आहे जसु लहणो राशिद साईं जी महिनत हुननि जी कोशिशि त इंशाअल्लाह इहा साईं जी कोशिशि ज़रूरु कामयाब बि थींदी ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां अल्लाह जे इख़्तियार में। पर हाणे सियासत जे अंदरि पुराणो दौर टाइम न आहे हाणे आम माण्हू बि ॿाहिरि घुरे थो जेका मां सम्झां थो साईं जेका कोशिशि कई आहे त अल्लाह कंदो हीअ इलेक्शन त ख़ैर जी गुज़रंदी पर इंशाअल्लाह जे इहा ई कोशिशि सॼे सिंध जे अंदरि में थी जीअं राशिद साईं कोशिशि कनि था त मूंखे पूरी उमेदु आहे अॻिते जेको बि दौरु आहे त इंशाअल्लाह उहो हक़ जो हूंदो सच जो हूंदो ऐं इंशाअल्लाह इहा कामयाबी थींदी। मां वरी बि आख़िर में टाइम बि इलाही थी वियो आहे सभु इलाही दोस्त मां सम्झां थो त हिन पंहिंजो CMA पारे में जसु लहणा जिन ते एतिरी देरि वेठा इंतज़ारु कयूं ऐं राशिद साईं जन इहो चवनि था त अञा पोइ हिते ॿिया प्रोग्राम बि आहिनि होॾे बि जेको आहे सो वञणा अथनि पोइ सभिनी दोस्तनि जी महिरबानी इंशाअल्लाह गॾु आहियूं अॼु ॼण हिकिड़ो पहिरियों मौक़ो आहे हिते हाज़िर थिया आहियूं पर इंशाअल्लाह तव्हां सां इहो ज़रूरु ॿाहिरी बिरादरी जो आहे अर्ज़ु त जॾहिं बि हुकुम कंदो इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं मां वरी बि सॼी संगत खे अर्ज़ु कयां थो त हिन महिल हीअ जेका सियासत हले थी त इहा सियासत हिकिड़ी ॿिनि जेको आहे सो हिकिड़ी तबिक़नि जे अंदरि जंग आहे हिकिड़ो जेको ज़ालिम आहे ऐं हिकिड़ो जेको बिल्कुलु थोरी तादाद में आहे पर उहो आहे क़ाफ़िलो उहो ई जेको हुसैनियत वारो त तव्हांखे हिकिड़ो इहो जेको आहे सो अॼु फ़र्क़ु इहो कराइणो आहे त बाबा हक़ सां केरु आहे ऐं बातिल सां केरु आहे त इहो हक़ वारनि जी तव्हां ज़रूरु सॼी तारीख़ में ॾिसो त जेको बि हक़ वारो हूंदो आहे उहो घटि हूंदो आहे पर अलाह जी मदद हुन सां हूंदी आहे इंशाअल्लाह अलाह जी मदद थींदी तव्हां ॿाहिरनि दोस्तनि जी इंशाअल्लाह कोशिशि थींदी त ज़रूरु कामयाबी बि थींदी इंशाअल्लाह कामयाब थी तव्हां ॿाहिरनि दोस्तनि जी ख़िदमत जेका आहे इंशाअल्लाह ज़रूरु बि वधीक हाणे चवां थो ॻाल्हि सियासी नथा कयूं पर इहो ज़रूरु अर्ज़ु रखूं था त ॾुख आहे सुख आहे इंशाअल्लाह तव्हां ॿाहिरनि सां गॾु हूंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी राशिद साईं जी महिरबानी भाई साहब जन जी जेको आहे सो वॾी शफ़क़त जिन अॼु फ़ोन करे ज़ोरी कई चई त भाउ कीअं बि करे अचिणो आहे बाबा हाज़ुर ईंदासीं पर देरि जी माज़रत पंधु बि इलाही आहे ॿियो हिन महिल कोविड बि अचे लथो आहे असांखे त वरी मोटिणो आहे वरी सुबुह जो वरी ॿीहर हाज़िर थियणो आहे त तव्हां सभिनी दोस्तनि जी ॿाहिरनि जी सॼी बिरादरी जी जेके बि हिते असांजा ॿाहिरि वेठा आहिनि दोस्त वेठा आहिनि त इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं ऐं वरी सुत थी को ज़रूरु प्रोग्राम थींदा वरी बि अची हाज़िर थींदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी जीए सिंध जीए लतीफ़ जीए लतीफ़ जी तरफ़।